इमरान खान जा तोशाखाना केस में गिरफ्तारी वारंट बहाल। इस्लामाबाद जी हिक ॿी अदालत औरत जज के धमकी ॾियण वारे केस में पीटीआई सरबराह जा ज़मानत न थियण जोगा गिरफ्तारी वारंट जारी करे छॾिया। इस्लामाबाद जी अदालत पारां इमरान खान के तोशाखाना केस में 18 मार्च ते गिरफ्तार करे पेश करण जो हुकुम। ॿी अदालत बि औरत जज के धमकियूं ॾियण वारे केस में पेश न थियण ते इमरान खान जा वारंट्स जारी कंदे खेस 29 मार्च ताईं गिरफ्तार करे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद पुलिस इमरान खान की गिरफ्तारी लाइ वारंट खणी लाहौर पहुंची वई। लाहौर पुलिस का भी मदद तलब। इस्लामाबाद पुलिस खुसूसी हेलीकॉप्टर जरिए वारंट खणी लाहौर पहुती। इस्लामाबाद पुलिस के जरिए चवण है तो इमरान खान की गिरफ्तारी लाइ पंजाब पुलिस की वाधू नफरी घुरबल है। लाहौर में पीटीआई जी इमरान खान की अगवानी में रैली। इमरान खान ब्लड प्रूफ गाड़ी में वेही चूंड मुहिम रैली की अगवानी कई। सिक्योरिटी इंतजाम सख्त। इंतजामिया रैली के रूट ते मौजूद समूरियूं मार्केट्स बंद कराए छॾियूं। कोर्ट बुलाती है तो वो प्लास्टर दिखा देता है और जलसे के लिए हर वक्त तैयार रहता है। उस वक्त टांग नहीं टूटी हुई। मतलब ये है कि कोर्ट बुलाएगी, कोर्ट में पेश होऊंगा तो एक्सपोज हो जाऊंगा क्योंकि जराइम किए हुए। जिले शाह के मामले में इन्होंने वो लाश देखी बेचारे की, सारे जिसको कहते हैं ना गिद्धों की तरह, वल्चर्स की तरह टूट पड़े उसकी लाश के ऊपर। उसके घर अफसोस के लिए नहीं गए, वो भी किसी माँ का बेटा था। जिस दिन पता चला कि वो शहीद हो गया तो फटाफट उसकी लाश पे सियासत करने के लिए आ गए। इससे बड़ी तजलील एक सियासी कारकुन की हो नहीं सकती। और कल तोशाखाना की डिटेल्स इस हुकूमत ने पब्लिक की। जब इमरान ने तोशाखाना की डिटेल्स इससे मांगी गई, इसने कहा जाओ मैं नहीं देती, मेरे तोहफे मेरी मर्जी। 11 साल के पॉलिटिकल करियर में आपको मरियम नवाज के खिलाफ एक पाइनएप्पल मिला है तो आपको डूब के मर जाना चाहिए। इमरान खान जलसे ला हर वक्त तैयार है। अदालत घुराए थी त पलस्तर दिखारे थो, पुलिस पहुचे थी त बेड हेठां लिकी वञे थो ऐं रोज़ानो लियो पाए ॾिसे थो त कारकुन ऐं औरतूं हिफ़ाज़त लाइ मौजूद आहिनि या न। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जी इमरान खान ते तनक़ीद। लाहौर में तकरीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त पीटीआई ज़िले शाह जी लाश ते सियासत कई। हू कारकुन जे लाश के गिजुन वांगुरु चुंबड़ियल रहा। हुकूमत तोशाखाना जा तफ़सील पधरा कया आहिनि। मूं ते घड़ी वठण जे इल्ज़ाम लॻाईंदड़नि ख़िलाफ़ एफआई ऐं पेमरा खे शिकायत कई आहे। फितने खान जी सियासत लाहौर में दफ़न थी वई। अवाम संदसि मकरू इरादनि ऐं मक़सदनि खे समझी वरितो आहे। हुकूमत तरफां गरीब ऐं विचोले तबके खे रिलीफ ॾियण बाबति अहम फ़ैसिला। मोटरसाइकिल ऐं रिक्शा वारनि खे पेट्रोल ते सब्सिडी ॾियण जी तजवीज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि इजलास दौरान रमज़ान उल मुबारक में इस्लामाबाद जे गरीब तबके खे मुफ़्त अटो ॾियण जो फ़ैसिलो। स्कीम तहत इस्लामाबाद जे 10 लख माण्हुनि खे रमज़ान उल मुबारक दौरान मुफ़्त अटो फ़राहम कयो वेंदो। वज़ीर आज़म सिंध केपी बलूचिस्तान के नए स्कीम में शामिल थियण जी दावत ॾींदे चयो आहे त हू रमज़ान उल मुबारक में गरीब ऐं विचोले तबके जा मसला घटाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। महांगाई जे असर खां बचाइण लाइ सस्ते पेट्रोल जी फ़राहमीअ लाइ प्रोग्राम तयार कयो वञे। केपीओ के हमले में जो लोग इन्वॉल्व थे, जब हमने कहा कि पहले ही कहा कि सीसीजी ने कहा कि वाकया तो हो गया, लेकिन ये लोग आए कैसे, इनके यहाँ कौन सहूलतदार बने, किन किन ने इनकी मदद की। कि ये जो केपीओ वाले हमलावर थे ये 1 हफ्ता पहले कराची आए थे वाकये से और ये बसेस में आए थे और हलाक दहशतगर्द अब्दुल वहीद उर्फ खालिद उर्फ हुज़ैफा के घर एहसनाबाद में ये लोग रूपोश थे और खुद तक हमले में इस्तेमाल होने वाला असला, जैकेट और दीगर असला ट्रक के जरिए केपीके के इलाके टांग से पहुंचाया गया था। गुज़श्ता रात 3 बजे हब के कच्चे के रास्तों से 2 मोटरसाइकिल पर सवार 4 दहशतगर्द दाखिल हुए। कार्रवाई के मौके पर जब क्रॉस फायरिंग हुई तो 2 दहशतगर्द शदीद जख्मी हुए और बाकी 2 दहशतगर्दों ने वहां पे एनकाउंटर के बाद उनको गिरफ्तार किया गया। 2 को जख्मी हालत में गिरफ्तार किया गया और 2 को सही सलामत गिरफ्तार किया गया। इस दौरान इस पूरे एनकाउंटर में 2 दहशतगर्द जो है वो हलाक हुए।
KBU ऑफिस ते हमले में इस्तेमाल थियल आबखाती जैकेट्स ऐं ॿियो बारूदी मवाद ट्रक ज़रिए टांक मां कराची पहुचाइण जो इंकशाफ। हमलो कंदड़ दहशतगर्द बस ज़रिए वाक़े खां हिकु हफ़्तो अॻु कराची पहुता हुआ। हमले जा मास्टरमाइंड ॿ दहशतगर्द गुज़िरियल राति मारिजी विया। ॿिनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। सूबाई वज़ीर शर्जील मेमून प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त 4 दहशतगर्द हब मां मोटरसाइकिल्स ते कराची दाख़िल थी रहिया हुआ। CTD ऐं ॻुझनि इदारनि सां मुक़ाबले दौरान ॿिनि दहशतगर्दनि आरियादुल्ला उर्फ़ हसन ऐं वहीदुल्ला उर्फ़ ख़ालिद उर्फ़ हुज़ैफ़ा खे मारे वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जो वास्तो बंदिश पियल तंज़ीम तहरीक तालिबान सां आहे। दहशतगर्द KBU ऑफिस ते हमलो नाकाम थियण बैदि कंहिं ॿी वॾी कार्रवाई जे मक़सद लाइ कराची में दाख़िल थिया। दहशतगर्दनि हुज़ैफ़ा जी एहसनाबाद वारे घर में पनाह वरिती हुई। MK अंबानी पार्टी क़यादत बाद लंडन जी मिल्कियत विञाए वेठो। मुत्तहिदा बानी 1 करोड़ पाउंड जी मिल्कियत जी मालिकी वारो केस हाराए वियो। लंडन हाई कोर्ट पारां मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम। डॉक्टर फारूक सत्तार, वसीम अख्तर ऐं नदीम नुसरत मुत्तहिदा बानी ख़िलाफ़ शाहिदी ॾिनी। मुत्तहिदा जे वकील दलील ॾींदे चयो त MQM पाकिस्तान ई असल MQM आहे, जंहिं करे मिल्कियत ते उन जो ई हक़ आहे। बानी MQM पारां लंडन हाई कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जो इम्कान। रूस सां पेट्रोल बाबति मुआइदो थी वियो आहे। पाकिस्तान पंहिंजी ज़रूरत मूजिबि रूस खां पेट्रोल ख़रीद कंदो। पेट्रोलियम वारी मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक जी दावा। कराची में तक़रीब ख़िताब कंदे मुसद्दिक़ मलिक चयो त मक़ामी सनअत खे तहफ़ुज़ ॾियण सां शयूं सस्तियूं थींदियूं आहिनि। पैदावार वधाइण सां ख़ुशहाली ईंदी आहे। पाकिस्तान पंहिंजे फर्टिलाइज़र सेक्टर खे सऊदी अरब ऐं बहरीन खां सस्ती गैस ॾिए थो। हाणे गैस जो बिल ग़रीब खां वधीक अमीर खे ॾियणो पवंदो। कराची जा ॻोठ रेगुलराइज़ कराइण लाइ 10 रुकनी कमेटी क़ाइम। वॾे वज़ीर मुराद अली शाह रेवेन्यू खाते जे वज़ीर महबूब ज़मा खे कमेटी जो सरबराह मुक़ररु करे छॾियो। वॾे वज़ीर जो सलाहकार मुर्तज़ा वहाब सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू कमेटी में शामिल। MNA अब्दुल हकीम बलोच, MPA सलीम बलोच अॻूणो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू, अशफाक अहमद डायरेक्टर सेटलमेंट सर्वे एंड लैंड रिकॉर्ड बि कमेटी जा मेंबर हूंदा। कमेटी ॻोठनि बाबति हलंदड़ केसनि, इंक्वायरी समेत ॿियनि मामलनि जो जाइज़ो वठंदी। 2008 वारी पॉलिसी तहत ॻोठ रेगुलराइज़ कराया वेंदा। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त इलेक्शन खां वधीक अहम मसइलो आदमशुमारी जो आहे। पंहिंजनि ख़र्चनि खां वफ़ाक़ खे आगाह करे छॾियो आहे। सेमण में कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार ते हाज़िरी भरण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त PTI वर्कर ज़िले शाह जी क़त्ल में PTI जी मुलविस हुजण जा सबूत मिलिया आहिनि। बरसातुनि खां पोइ सिंध हुकूमत माण्हुनि जी मदद कई। तमामु जल्द हारियुनि खे ऐं आम माण्हुनि खे इमदादी रक़म जारी कई वेंदी। असां हर मुश्किल वक़्तु पंहिंजी आवाम सां गॾु हुआसीं ऐं रहंदासीं। सिंध हुकूमत तालीमी बोर्ड जा इम्तिहान वठण लाइ थर्ड पार्टी जी चूंड करे थी। इदारा पाण कमु छो नथा कनि? हुकूमत वर्कर्स जे पैसनि जूं ठाहियल अस्पतालूं बि ॿियनि हवाले करे छॾियूं। सिंध हाई कोर्ट सखर में लेबर खाते जे फ्लैट्स बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स। सखर बेंच में ॿुधणी दौरान सूबाई वज़ीर सईद गनी, सेक्रेटरी लेबर, डायरेक्टर ऐं ॿिन्ही धुरियुनि जा वकील पेश थिया। सूबाई वज़ीर अदालत खे ख़ातिरी कराईंदे चयो त वर्कर्स जे ॿारनि जी तालीम लाइ एंडोमेंट फंड में 2 मिलियन रुपया रखिया वेंदा। अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे सईद गनी चयो त सखर में 580 लेबर फ्लैट्स जी अलाटमेंट मुकमल थी वई आहे। बोर्ड मुतासिरनि जे कुझु शिकायतनि ऐं रिहाइश सबबि फ्लैट्स जी अलाटमेंट में देर थी। रेस्क्यू 1122 जूं एम्बुलेंसिस बीठे बीठे नाकारा थियण बाबति KTN न्यूज़ जी ख़बर ते
एक्शन। वरी वज़ीर मुराद अली शाह जे नोटिस वठण खां पोइ इंतज़ामिया मकली अस्पताल जे गोदाम में बीहारियल 75 एम्बुलेंसिस कराची मुंतकिल करे छॾियूं। वॾे वज़ीर इंतज़ामिया खे हिदायत कई आहे त एम्बुलेंसिस खे इस्तेमाल में आंदो वञे। एम्बुलेंसिस जी जिते ज़रूरत आहे उन्हनि ज़िलनि ॾांहुं मोकिलियूं वञनि। मकली अस्पताल जे गोदाम में बीठल एम्बुलेंसिस बाबति KTN न्यूज़ ते ॿ ॾींहं अॻु ख़बर नशर थी हुई। SVP जो सखर खां निकितल सिंध मार्च सिजावल पहुची वियो। पैदल मार्च सिजावल बाईपास ते शानदार आजियां गुलनि जी वर्खा। मार्च अॼु राति सिजावल में ई तरसंदो। सिंध हुकूमत कराची में यूसीस वधाइण वारो MQM पाकिस्तान जो मुतालबो मञी वरितो। 53 नयूं यूनियन काउंसिल्स क़ाइम करण जो नोटिफिकेशन जारी। शहर में यूनियन काउंसिल्स जो तादाद 246 में वधी 299 थी वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट नूर मुक़दम क़त्ल केस जे मुख्य जवाबदार ज़हूर जाफ़र खे ट्रायल कोर्ट तरफ़ां ॿुधायल मोतवारी सज़ा बरक़रार रखी छॾी। अपील रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में डिवीज़न बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। शरीक जवाबदारनि मोहम्मद इफ्तिखार ऐं जान मोहम्मद जी सज़ा ख़िलाफ़ बि अपीलूं रद्द कयूं वयूं। कलंदर लाल शहबाज जी 771 उर्स जी आख़िरी धमाल सिंध समेत मुल्क जे कुंड कुर्छ मां पांधेड़नि जो वॾो अंग सेवण पहुतो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बि सेवण पहुची कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते हाज़िरी भरी ऐं दरगाह ते गुलनि जी चादर चाढ़े मुल्क जी ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ घुरी।